बबरलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह। टाउन कमेटी बबरलो जे नाअहिल इंतज़ामिया जे करतूतनि सबबि मेमण मुहल्ला बबरलो जे मस्जिद इमाम बारगाह जे वेझो नालियुनि जो गंदो पाणी दाख़िल थियण लॻो। टाउन कमेटी बबरलो जे 28 लख रुपया माहवार बजट किथे ऐं कहिड़ी जाइ जाते ख़र्च कई वञे थी। मेमण मुहल्ला जे रहवासियुनि जो चवणु आहे त असां टाउन ऑफिस बबरलो ऐं लातादात शिकायतूं दर्ज करायूं जिन जो कोई तदारक कोन थियो आहे। सिम ऐं नालियुनि जे गंदे पाणी बीहण जे करे असांजा ॿार मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा शिकार थी रहिया आहिनि। मुहर्रमुल हराम में असांजूं मजलिसूं तारीख़ी मातम ऐं ताज़िया उतां गुज़रंदा आहिनि जिथे हर वक़्तु गंदो पाणी बीठल रहे थो। ईद ऐं मुहर्रमुल हराम वेझा पुॻा आहिनि पर अञा ताईं ही गंदो पाणी निकाल कोन कयो वियो आहे। जे असांजे मुहल्ले मां गंदो पाणी जल्द खां जल्द न कढियो वियो त असां बबरलो टाउन ऑफिस अॻियां एहतिजाजी धरणो हणंदासीं ऐं इहो उन धरणे वक़्त ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असांजो मेमण मुहल्ला बबरलो खे गंदगी खां साफ़ न कयो वेंदो। सिंध एक्सप्रेस न्यूज़ बबरलो।